لبيك لا شريك لك لبيك إن الحمد والنعمة لك والملك لا شريك لك لبيك اللهم لبيك. जेको अॻु चौथों असांजो आंसर आहे कि हज उम्रे जा अहम अमूर। हज मुंहिंजा प्यारा भाइरो शवाल ज़िलक़ादा या ज़िलहिजा जे पहिरें अशरे में हज जो इहराम ॿधबो। उन खां पोइ हज जी शर्तूं घणियूं आहिनि। हज जी शर्तूं मुंहिंजा प्यारो भाइरो 5 शर्तूं आहिनि। सभ खां पहिरीं शर्त छा आहे? मुस्लमान थियणु, आक़िल ऐं बालिग़ हुजणु खपनि। आक़िल हुजणु खपे ऐं बालिग़। मजनून ऐं पागल जे मथां छा आहे हज फ़र्ज़ु कोन आहे, ऐं नाबालिग़ जेको ॿारु आहे उन जे मथां बि हज फ़र्ज़ु कोन्हे। तंदुरुस्त ऐं सिहतमंद हुजणु खपे, बीमार न हुजणु खपे, साहिब इस्तिताअत हुजणु खपे। ठीकु आहे साईं। रास्तो छा आहे? पुरअमन हुजणु खपे। रास्तो छा हुजणु खपे? पुरअमन हुजणु खपे। ऐं रास्ते में अमन न आहे ऐं का रुकावट आहे त पोइ माण्हू हज न करे। रुकावट मां तव्हां सम्झो पिया ॻाल्हि? रास्ते में तव्हां तसरी न आहे त पोइ हज करण जी यानी की तव्हां में हिकिड़ी शर्त नाक़िस आहे, तव्हांजे मथां हज फ़र्ज़ु न आहे। ऐं रास्तो पुरअमन न आहे। मूंखे ख़बर आहे 2 साल पहिरीं हज कयो, मुंहिंजा सफ़ा वेझे ॼाणण वारा माण्हू आहिनि, त हुननि हज कयो। रास्ते में हिते हुननि सां लुटफुर बि थी आहे, अगामा खसिजी विया, पैसा खसिजी विया। भई तव्हांजे मथां रस्तो जो न पूरो अमन न आहे, तव्हां वटि कोन्हे इस्तादात कोन्हे, न तसरीह जी इस्तादात, तव्हां छो पिया हज करणु वञो? हर शइ लुटाए करे ईअं गंजा थी मके में पहुता। का शइ बि कोन्हे, अगामो बि कोन्ह थियो हुन वटि, का शइ पैसा पाइण लाइ जूता बि कोन आहे। एतिरो ई मुसीबत। मुंहिंजे प्यारे भाइरो रस्ते जो पूरो अमन हुजण में ज़रूरी आहे। इहे 5 शर्तूं आहिनि। ऐं औरत जे लाइ 6ठी शर्त छा आहे कि पंहिंजो मुड़ुसु हुजेसि या कोई बि महरम हुनजो रिश्तेदार हुजे, पीउ हुजे, भाउ हुजे, भाणो हुजे, जेको बि महरम रिश्तेदार हुजे हुन सां वञी हज करे। अगरि औरत वटि ही 5 शर्तूं अथसि, महरम कोन अथसि त हुनजे मथां हज छा आहे फ़र्ज़ु कोन्हे। ऐं हालत इद्दत में न हुजे। ॿी शइ छा आहे? हालत इद्दत में न हुजे। हज जा अरकान घणा आहिनि? हज जा अरकान 4 आहिनि। हज जी नियत करणु, वक़ूफ़ अरफ़ा, तवाफ़ ज़ियारत ऐं सफ़ा मरवा जी छा करणु? सही करणु छा आहे मुंहिंजा प्यारा भाई, इहो ज़रूरी आहे। इहे 4 रुकन, इन 4 रुकननि में हिकिड़ो बि रुकन नाक़िस थी वियो, हज हुनजी छा आहे न थींदी। सही नियत मां सही मुराद ॾिसो, नियत मां इहराम बि आहे ऐं नियत मां न। नियत ॾिसो न, हाणे हिकिड़ो इंसानु करे पियो, जेके हज करणु था वञनि त ईअं थी वेंदी आहे, कराईंदा आहिनि माण्हू, ठीकु आहे न। ईअं हज कोन थींदी आहे, हज माण्हू सिखी करे वेंदो आहे इंशाअल्लाह। जेके एतिरे त माण्हुनि खे ख़बर हूंदी आहे। वक़ूफ़ अरफ़ा, ऐं कंहिं वक़ूफ़ अरफ़ा न कयो त हुनजो बि मुकमल हज न थियो। ऐं तवाफ़ ज़ियारत तव्हांखे ख़बर हूंदी जेके 10 ज़िलहिजा ते तवाफ़ कयो थो वञे। 10 में करे 11 में करे सुनत छा आहे? 10 में करे, अगरि 10 में नथो करे सघे 11 में बि थी सघे थो, 12 में, 13 में बि थी सघे थो, 12 में बि थी सघे थो। ऐं सफ़ा मरवा जी सही करणु छा आहे हज जो रुकन आहे। ऐं मुंहिंजा प्यारा भाइरो उन खां अलावा अॻिते जेको आहे हज कराइण जी तव्हांखे साम्हूं जेका मां आहे रखी छॾी आहे तारीफ़। हज कराइण चइबो आहे जंहिंमें उमिरो बि हुजे ऐं हज बि हुजे। हज तमतो में पहिरीं सिर्फ़ु उमिरे जी नियत कबी, उन खां पोइ 8 तारीख़ हज जी नियत कबी, ऐं हज इफ़राद जेका छा आहे सिर्फ़ु हज जी नियत कबी। ऐं तव्हां कंहिंजे लाइ अगरि हज कयो था, हज जे बदल, त हुनजे लाइ छा कबो? नियत कीअं कबी? लब्बैक अल्लाहुम्म हज्जन अन महबूब। मिसाल तौर पे अगरि तव्हां महबूब भाउ जे लाइ केरु हज थो करे त कीअं हज नियत कबो? अल्लाहुम्मा लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक हज्जन अन महबूब। ऐं हुन माण्हू जो नालो वठिबो जंहिंजे लाइ बि तव्हां हज कयो, ठीकु आहे। अगरि पंहिंजे लाइ हज कयो था त छा कबो? नियत लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक हज्जन, ठीकु आहे। अगरि हज इफ़राद जी नियत थो करे, अगरि नियत थो करे हज तमतो जी, त पोइ छा कंदो? पहिरीं उमिरे जी नियत कंदो, उमिरो करे पोइ 8 तारीख़ ते हज जी नियत करे वेंदो। ऐं अगरि हज किरान करणु चाहे थो त हुनखे हज उमिरे जी इकठी नियत करणी पवंदी। अल्लाहुम्मा लब्बैक उमरतन व हज्जन। ए अल्लाह मां नियत कयां थो उमिरे जी ऐं हज जी नियत कयां थो, छो त हुन ॿिन्ही में कठो कठ गॾो गॾु हूंदा आहिनि। ऐं मुंहिंजा प्यारो भाइरो अगरि नंढो ॿारु हज करे थो त हुनजी हज जो सवाबु कंहिंखे मिलंदो? हुनजे माउ पीउ खे मिलंदो। ऐं हुनजे मथां हजतुल इस्लाम जेका साक़ियत कोन थींदी। ऐं जेको आहे हुनजे लाइ हज करणु छा आहे ज़रूरी हूंदी जॾहिं हू बालिग़ थी वेंदो। ऐं इन खां पोइ मुंहिंजा प्यारा भाइरो पहिरीं छा आहे त इंसानु नियत करे हज जी नियत करे थो। सभ खां पहिरीं तव्हांखे मां जेके शर्तूं ॿुधायूं आहिनि, जेको छा चवनि था इख़लास हुजे, इत्तिबा सुन्नत हुजणु खपे, हज जो तरीक़ो सिखणु खपिजे। उन खां पोइ इंसानु जॾहिं इहराम ॿधे थो, इहराम ॿधी करे हज अगरि हज किरान करणु चाहे थो, जेका नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कई आहे, त उहो कीअं उमिरो कबो, हुनजो कीअं नियत कबी? अल्लाहुम्मा लब्बैक उमरतन व हज्जन। अल्लाह मां नियत कयां थो उमिरे जी हज जी, ठीकु आहे।
अगरि उन खां पोइ अगरि हज तमतो करणु चाहे थो त पोइ सभ खां पहिरीं उमिरे जी नियत कबी। उमिरे करण खां पोइ 8 ज़िलहिज्जा ते छा जी नियत कबी? हज जी। कीअं कबी उमिरे जी नियत? अल्लाहुम्मा लब्बैक उम्रतन, ऐं हज जी नियत अल्लाहुम्मा लब्बैक हजन। अगरि हज इफ़राद करणु चाहे थो त सिर्फ़ु छा जी हज नियत कंदो? अल्लाहुम्मा लब्बैक हजन, सिर्फ़ु हज जी नियत कंदो। अच्छा, उन में हज खे नियत खे मशरूत करणु, हीउ वॾो अहम पॉइंट नुक़्तो आहे जेको अक्सर माण्हू भुलनि था इन ॻाल्हि खे, कि पंहिंजे हज खे मशरूत करणु। ऐं बुखारी में बि इहा हदीस मौजूदु आहे। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि हिकिड़ो मरीज़ हुयो, अल्लाह नबी मां मरीज़ आहियां, मुकमल हज नथो करे सघां, त पाण सल्लल्लाहु फरमायो कि पंहिंजे हज खे छा करे छॾ? मशरूत कर। अल्लाहुम्मा इन्नी हबसनी हाबिसुन फमहिल्लु हैसु हबिस्तु, ऐं अल्लाह मां यानी कि अगरि मूंखे कंहिं जॻह ते हाबिस माना आहे क़ैद कयो वियो, या मां रुकिजी वियुसि या रुकाइजी वियुसि, त मां पंहिंजो हुते ई एहराम लाइ छॾींदुसि ऐं मुंहिंजे मथां कोई दम वग़ैरह कोन हूंदो। ऐं जेको शख़्स इहा नियत करे छॾे थो, या उलमा चवंदा आहिनि पंहिंजी ज़बान सां बि इंसानु नियत करे सघे थो। अगरि बहितरु आहे कि अरबी में इहे अल्फाज़ यादि करे छॾे, अगरि नथो आहे त हुनजी नियत अगरि केरु न पई अची सघे पियो कंहिंखे, त अगरि या पढ़ी करे अल्फाज़ यादा करे या पंहिंजी ज़बान सां बि उलमा चवंदा आहिनि अगरि पंहिंजी ज़बान सां बि करे छॾे थो त हुनजी नियत थी वेंदी कि अल्लाह अगरि मूंखे कंहिं रास्ते में रोके वियो त मां पंहिंजो एहराम उते ई लाइ छॾींदुसि ऐं मुंहिंजे मथां कोई दम वग़ैरह कोन हूंदो, त हुनजे मथां कोई दम वग़ैरह कोन हूंदो। मुंहिंजा प्यारा भेरो, इंसानु एहराम ॿधी छॾियो, ऐं एहराम ॿधण खां पोइ 2 रकात जेके पढ़नि था त इहो सुनत मां साबित कोन्हे। 2 रकात जेका पढ़िजी वञे थी, माण्हू आम तौर ते रवाज पइजी वियो आहे माण्हुनि जे अंदरि कि उमिरे जे लाइ या हज लाइ एहराम ॿधनि था, त एहराम ॿधण खां पोइ चवनि था कि एहराम जी 2 रकात। न, इहो साबित कोन्हे। हा, अगरि हिकु शख़्स वुज़ू कयो आहे, हू पंहिंजी तरफ़ां ईअं ख़ाली पढ़णु चाहे थो 2 रकात, उहा अलॻि शइ आहे, लेकिन ख़ासि मख़सूस एहराम जी कोई बि 2 रकात कोन्हे, नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खां साबित कोन्हे। ऐं मुंहिंजा प्यारा भेरो, ऐं हज जो एहराम जो आहे हीउ शवाल जे महीने में ऐं ज़िलक़ादा ऐं ज़िलहिज्जा जे अशरी पहिरीं महीने में हज जो एहराम ॿधियो वेंदो। अगरि हिकिड़ो शख़्स शवाल जे महीने में हज जो एहराम ॿधे थो, ठीकु है, शवाल जे महीने में हज जो एहराम ॿधे थो, या ज़िलक़ादा जे महीने में हज जो एहराम ॿधे थो, हज तमतो जी नियत सां या हज किरान जी नियत सां, हज तमतो खां उमिरो करण खां पोइ एहराम खां फ़ारिग़ थी वेंदो। लेकिन हज किरान वारो छा आहे? एहराम खां फ़ारिग़ कोन थींदो, एहराम जी हालत में बाक़ी रहंदो 8 ज़िलहिज्जा ताईं। 8 ज़िलहिज्जा ते पोइ हज जे लाइ रवानो थी वेंदो। इन करे हिन दौर जे अंदरि हज किरान करणु ॾाढी मुश्किल आहे। या इंसानु 8 तारीख़ ते हलियो थो वञे, उहा अलॻि शइ आहे, लेकिन अफ़ज़ल हज छा आहे? हज तमतो छा आहे? नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो कि अगरि मां पंहिंजी कुर्बानी जा जानवर न खणी अचां हा त मां छा कयां हा? हज जो तमतो कयां हा। ऐं उलमा जो इतफ़ाक़ आहे इन ॻाल्हि ते कि हज तमतो छा आहे? अफ़ज़ल तरीन हज आहे, ऐं हज इफ़राद बि आहे। हज तमतो जे अंदरि कुर्बानी करणु फ़र्ज़ु आहे, वाजिबु आहे, ऐं हज किरान जे अंदरि बि कुर्बानी करणु वाजिबु आहे, ऐं हज इफ़राद जे अंदरि छा आहे? कुर्बानी कोन्हे। हाणे असां तव्हांखे तफ़सीलन इंशा अल्लाह ताला इन जो तरीक़ो ॿुधाईंदासीं। मुंहिंजा प्यारा भेरो, उमिरि जॾहिं इंसानु एहराम जो हज जो एहराम ॿधी करे मक्कतुल मुकरमा में अचे थो, तवाफ़ करे, तवाफ़ जेको तवाफ़ जो तव्हांखे मां तरीक़ो ॿुधायो आहे कि हजर असवद खां शुरू करे ऐं हजर असवद ताईं हिकु चकर हुनजो ख़तमु थींदो, ऐं पंहिंजे सॼे कंधे खे छा करे ज़ाहिर करे, ऐं उन खां पोइ रमल करे 3 दफ़ा। कुझु साथी आहिनि जेके शक कंदा आहिनि कि सिर्फ़ु 3 दफ़ा छा आहे पंहिंजे कंधे खे ज़ाहिर करे, न, कंधे खे 7 दफ़ा ज़ाहिर कबो, ऐं छा कबो? रमल 3 दफ़ा कबो, यानी थोरी दौड़ लॻाइबी आहे 3 चकरनि में लॻाए, पहिरें 3 चकरनि जे अंदरि। ऐं इब्तिदा जी शुरूआति कीअं कबी? बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर करे। अगरि तव्हांखे मौक़ो थो मिली वञे, तव्हां बोसो ॾियो हजर असवद खे। अगरि मौक़ो नथो मिले त परे हथ खां इशारो करे ई हलिया वञो, सिर्फ़ु 1 दफ़ा बिस्मिल्लाह अल्लाहु अकबर पहिरीं दफ़ा, ऐं 2 दफ़ा 2 चकर खां सिर्फ़ु अल्लाहु अकबर। काफ़ी माण्हू हूंदा आहिनि अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर, तव्हां ॾिठा हूंदा मके में अल्लाहु अकबर हथनि खे चुमनि था। न, हथ खे चुमणु जाइज़ न आहे। हा, उन वक़्तु हथ खे चुमणु जाइज़ आहे जंहिं टाइम तव्हां पहिरें चकर में तव्हां या 2 चकर में तव्हां हजर असवद खे हथ इस्लाम कयो, पंहिंजे हथ लॻायो, पोइ उन खां पोइ तव्हांखे मौक़ो न पियो मिले त पोइ तव्हां पंहिंजे हथ खे बोसो ॾेई सघो था। इन खां अलावा खाम खां पंहिंजे हथ खां बोसो ॾियणु सुनत मां साबित न आहे। ऐं जॾहिं तव्हां फिरी करे रुकन यमानी ते अचो त पंहिंजे सॼे हथ तां रुकन यमानी तव्हां ॾिठो हूंदो काबतुल्लाह जो कुझु गिलाफ खणियल आहे, उनखे पंहिंजे सॼे हथ तां इस्लाम कयो, ऐं इन खे बोसो ॾियणु जाइज़ न आहे, सिर्फ़ु इस्लाम करणु सुनत मां साबित आहे। उन खां पोइ जेका दुआ आहे रब्बना आतिना फ़िद दुनिया हसना व फ़िल आख़िरति हसना व क़िना अज़ाबन्नार, इहा दुआ रुकन यमानी खां वठी हजर असवद तव्हां हीअ दुआ घुरो। उन खां पोइ मुंहिंजा प्यारा भाइरो 5-7 चकर मुकमल कयो। ऐं इहा ॻाल्हि यादि रखियो कि तवाफ़ जे अंदरि वुज़ू बाक़ी हुजणु खपे। वुज़ू छा आहे? बाक़ी हुजणु खपे, छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं पाण फरमायो कि तवाफ़ ईअं आहे जीअं तव्हां निमाज़ पढ़ियो था। तवाफ़ ईअं आहे जहां निमाज़ पढ़ियो था, लेकिन तवाफ़ जे अंदरि तव्हां ॻाल्हायो था, निमाज़ जे अंदरि तव्हां ॻाल्हाइण जी तव्हांखे इजाज़त
कोन्हे। इन करे मुंहिंजा अगरि कंहिं शख़्स जो वुज़ू टुटी वञे तवाफ़ जे दौरान, काफ़ी मसइलो थिए थो, काफ़ी माण्हू हूंदा आहिनि बीमार हूंदा आहिनि, हू छा करे हींअर? त इन में उलमा जो काफ़ी इख़्तिलाफ़ आहे। ऐं उलमा जो सही कौल इहो आहे, जेके राजिह उलमा जो इतफ़ाक़ आहे कि अगरि वुज़ू टुटी वञे थो त हू कोशिशि करे, अगरि शुरू खां वठी करणु चाहे थो शुरू खां वठी करे, अगरि शुरू खां नथो करे सघे, रश आहे, घणी आहे, मुसीबत आहे, त उतां शुरू करे जिते हुन तवाफ़ छॾियो आहे, यानी 2 चकरनि ते छॾियो आहे त 2 चकरनि 3 चकर खां शुरू करे पंहिंजे तवाफ़ खे मुकमल करे, हा वुज़ू करे मोटी अचे, पोइ अची छा करे उतां शुरू करे। ऐं उन खां शेखुल इस्लाम इब्न तैमिया फरमाए थो कि वज़ू शर्त न आहे। शेखुल इस्लाम इब्न तैमिया रहमहुल्लाह फरमाए थो कि अगरि वज़ू टुटी थो पवे त को मसइलो न आहे, पंहिंजे तवाफ़ खे मुकमल करे। लेकिन ज़रूरी आहे कि मुंहिंजा भेरो राजिह कौल इहो आहे कि वुज़ू जी हालत में रहे ऐं उन खां पोइ छा आहे 2 रकात छा आहे नफ़ल नमाज़ पढ़े, जेका मक़ाम इब्राहिम जे मतिलबु भरिसां जॻह मिली वञे ठीकु आहे, न त हरम में कहिड़ी जॻह ते बि पढ़ी सघे थो। पहिरीं रकात में सूर काफ़िरून ऐं ॿी रकात में सूर फातिह खां पोइ कुल अल्लाहु अहद सूर इख़लास पढ़े। उन खां पोइ मुंहिंजा प्यारा भेरो उमिरो ख़तमु तवाफ़ खां पोइ ख़तमु थियण खां पोइ इन सफ़ा वल मरवा मिन शाइर अल्लाह, इहो आयत पढ़ंदे अब्दउ बिमा बदा अल्लाहु बिही, इहो पढ़े तव्हां किथे वञो। अगरि मौक़ो मिली वञे इस्लाम करण जो, हजर असवद खे इस्लाम कयो, अगरि मौक़ो नथो मिले त उन खां पोइ तव्हां हथ जो सिर्फ़ु इशारो करे तव्हां किथे हलिया वञो। न उन खां तवाफ़ खां पोइ छा कयो, तव्हां ज़मज़म जो पाणी पीओ। पाण सां फरमायो, हदीस में आयो आहे कि ज़मज़म पाणी पीजे, सिर थी पीजे ऐं पंहिंजे सर जे मथां पाणी इहो छा करे विझे। उन खां पोइ तव्हां सफ़ा मरवा जी पहाड़ी ते चढ़ियो, काबतुल्लाह तरफ़ थी करे तव्हां दुआ घुरे सघो था। इन सफ़ा वल मरवा मिन शाइरिल्लाह, इहा दुआ पढ़ो। उन खां पोइ ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु ला शरीका लहु लहुल मुल्कु वल हम्दु वहुव अला कुल्लि शैइन क़दीर, ला इलाहा इल्लल्लाहु वहदहु अंजज़ वअदहु व नसर अब्दहु व हज़मल अहज़ाब वहदहु, इहा दुआ 3 दफ़ा पढ़ो। इन खां पोइ छा आहे तव्हां सफ़ा खां लहो हेठि तव्हां मरवा जी तरफ़ वञो। मरवा जी तरफ़ बि तव्हां उहे अमाल उहे दुआऊं पढ़ो जेके तव्हां सफ़ा ते पढ़ियूं आहिनि। उन खां पोइ तव्हां हुते दुआ घुरे करे फिर तव्हां किथे अचो, मरवा सफ़ा जी तरफ़। सफ़ा खां वठी मरवा ताईं 1 चकर, मरवा खां सफ़ा ताईं 2 चकर, ईअं तव्हां 7 चकर पूरा कंदो। अगरि तव्हां हाजी आहियो हज तमतो वारा त पंहिंजा सर वार कुड़ाए करे या कसर कराए तव्हां इहराम मां फारिग थी वञो। तव्हां मुंहिंजा प्यारा भेरो सिर्फ़ु हज किरान ऐं हज तमतो ऐं हज इन में सिर्फ़ु ही फ़र्क़ु आहिनि, तव्हांखे मां ॿुधायां थो, तव्हां ज़हन में यादि करे छॾियो। अगरि हज तमतो करणु चाहियो था त हीअ तव्हांजो उमिरो थी वियो, तव्हां उमिरि खां मां फारिग थी इहराम लाइ छॾियो पंहिंजो सर कुड़ाए। हाणे तव्हां वरी इहराम कॾहिं ॿुधंदो? 8 तारीख़, हीअ हज तमतो जे लाइ, ठीकु आहे। अच्छा, हीअ तव्हां उमिरो करे छॾियो। अगरि तव्हां हाजी कारिन आहियो, हाजी किरान कयो पिया, तव्हां ई उमिरि ईअं ई कंदो। हाजी किरान आहे ऐं हाजी किरान जे लाइ शर्त इहा आहे कि जानवर तव्हां सां गॾु हुजे। हिन पंहिंजे घरां तव्हां पंहिंजे शहरां तव्हां क़ुर्बानी जानवर तव्हां खणी आया आहियो। अगरि खणी न आया आहियो त तव्हांजे मथां हज किरान न आहे, हज तमतो तव्हां पंहिंजे तब्दील करे छॾियो, ठीकु आहे न। पोइ छा कयो कि अगरि हिकु शख़्स हज किरान जी नियत कई, हाणे हुनजो इरादो थियो आहे कि हज तमतो करणु चाहे, हू छा करे पंहिंजो सर कुड़ाए छॾे। नियत छाजी थी वेंदी हुनजी? मुढ में नियत छाजी कई? किरान जी। लेकिन हींअर हुनजी नियत थी सघे थी तमतो जी, सर कुड़ाए छॾे ऐं इहराम मां फारिग थी वञे। अगरि तव्हां हज इफ़राद करणु चाहियो था त सफ़ा तवाफ़ करे सफ़ा मरवा करे पंहिंजे इहराम में बाक़ी रहो ऐं 8 तारीख़ ते तव्हां छा कयो, तव्हां मीना जी तरफ़ हलिया वञो। हाणे मुंहिंजा प्यारा भेरो न, हज तमतो जे लाइ छा हुजणु खपे? मथो कुड़ाए इहराम मां फारिग थी वञे, इहराम लाइ छॾे, आम कपिड़ा पाए छॾे, ठीकु आहे। किरान जे लाइ मथो कोन कुड़ाइबो ऐं इहराम में बाक़ी रहंदो, मथो कोन कुड़ाइबो ऐं इहराम में बाक़ी रहंदो। ऐं हज इफ़राद जे अंदरि बि मथो कोन कुड़ाइबो ऐं पंहिंजे इहराम जे अंदरि इंसानु बाक़ी रहंदो। अच्छा मुंहिंजे प्यारा भेरो, अच्छा उन खां पोइ हज किरान इफ़राद हिकु जहिड़ा आहिनि। किरान में छा आहे क़ुर्बानी आहे ऐं इफ़राद में छा आहे क़ुर्बानी कोन्हे। अच्छा उन खां पोइ तव्हां 8 तारीख़ मीना रवाना थी वेंदो ऐं कोशिशि कयो कि 8 तारीख़ ज़ोहर खां पहिरीं तव्हां मीना पहुची वञो। अगरि न बि पहुची सघिया त कोई मसइलो न आहे, ख़ैर कोई ॻाल्हि न आहे। तव्हां हुते तव्हांखे 5 नमाज़ूं पढ़णियूं आहिनि, ज़ोहर, असर, मग़रिब, इशा ऐं फजर पढ़ी ऐं सूरज तुलू थियण खां पोइ तव्हां छा कयो, मीना मां तव्हां रवाना थी तव्हां किथे वेंदो? अरफ़ात वेंदो, मैदान अरफ़ात जे अंदरि। 9 ज़िलहिज्जा जे अंदरि मैदान में अरफ़ात में तव्हां वञी पहुचो। ऐं हिन दौर जे अंदरि छा आहे रातो राति कढे छॾनि था अरफ़ात जी तरफ़। रश आहे, हाणे सभु माण्हू त हिकदमि नथा पहुची सघनि, त राति इन खे 10-11 खां पोइ रवानगी थी वेंदी आहे अरफ़ात जी तरफ़। त इन में बि कोई हर्ज न आहे, उलमा इन जी बि इजाज़त ॾिनी आहे, मजबूरी ख़ातिर वञी सघनि था माण्हू, ठीकु आहे न। त पोइ तव्हां मैदान अरफ़ात मां ख़ैरियत सां पहुचो। हुते वञी करे तव्हां आराम कयो वञी। सुनत तरीक़ो छा आहे?
वञी करे तव्हां आराम कयो, सुम्ही रहो। छो छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मैदान में अरफात में पहुची करे आराम कयो, यानी फजर खां पोइ ज़ोहर ताईं आराम कयो। उन खां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ुतबो पढ़ायो। ख़ुतबे पढ़ण खां पोइ पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जबल रहमत वटि आया। ज़ोहर खां वठी ग़ुरूब शम्स ताईं, सूरज लहण ताईं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआऊं घुरियूं आहिनि। अगरि तव्हां वटि आराम हूंदो, तव्हांजो जिस्म सही हूंदो, तव्हां दुआऊं तव्हां घुरे सघंदो। अगरि आराम ई कोन कयो आहे, खामखा नफ़लनि में तव्हां शुरू थी विया आहियो, शाम जो टाइम जेको असल टाइम इबादत जो आहे उन में तव्हां इबादत कोन करे सघंदो। ऐं मुंहिंजो प्यारा भाइरो, अरफात जो जेको मैदान आहे, इन टाइम फ़ोटूं कढणु, तस्वीरूं, व्हाट्सअप, फेसबुक, इन शयुनि खे, ऐं साईं सिगरेट मां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे ऐं नकनि सां सूंघ वियो आहे। पाण वेठा हुआसीं मस्जिद निमरा जे अंदरि, मस्जिद जे अंदरि कॾहिं असीं न ॾिठो कंहिं सिगरेट पियो, ऐं एतिरी लत आहे सिगरेट जी। मुंहिंजा प्यारा भाइरो, असीं वेठा हुआसीं मस्जिद, 2-3 साल पहिरीं जी ॻाल्हि आहे, मस्जिद निमरा जे अंदरि वेठा आहियूं, अचानक सां सिगरेट जी धप पई अचे। सिगरेट जी धप किथां ॾिसो त हिकिड़ो हाजिया ॾेढो थियो पिया, सिगरेट पियो पिए मस्जिद जे अंदरि। हाजिया एहराम जी हालत में, छा आहे साईं, आहे छा हिन खे एतिरो ई, हिन खे हज मां छाजे लाइ कयां पियो, हीउ चंद ॾींहं मां सिगरेट थो छॾी सघां। ऐं मस्जिद अलाह जे घर में ऐं पाक मैदान जे अंदरि, हाणे जंहिं मैदान जे अंदरि मग़फ़िरत थींदी आहे, जंहिं मैदान जे अंदरि गुनाहनि खे माफ़ु कयो वेंदो, उन मैदान जे अंदरि ई मासियत यानी अलाह जी नाफ़रमानी पियो कयां। मुंहिंजा प्यारा भाइरो, ऐं हाजी काफ़ी चवंदा कि मौलवी साहिबु हाणे हराम किताब खे ॾेखार त साईं, क़ुर में ॾेखार, हदीस में ॾेखार, भई हिन जी हुरमत पंहिंजी पाण हिन में हुरमत आहे। हिन जे मथां लिखियलु हूंदो आहे कि हीउ दिलि जे मर्ज़ जो, कैंसर जो, फलां मर्ज़नि जो इलाजु आहे। ऐं अलाह ताला फरमाए थो पंहिंजे पाण खे हलाकत में न विझो। ऐं हर नशावर शइ छा आहे, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमाए हराम आहे, हिन नशावर आहे शइ। अलाह ताला असांखे महफ़ूज़ फरमाए त मुंहिंजा प्यारा भेरो इन शयुनि खां बचणु खपिजे। जेके ज़ोहर जी निमाज़ ऐं असर जी निमाज़ गॾु, जमा ऐं कसर, जमा कसर सम्झो था मुंहिंजा प्यारा भेरो, जमा जो मतिलबु 2 निमाज़नि खे गॾु करे, ऐं कसर जो मतिलबु 2 रकात निमाज़ करे पढ़बी, 4 वारी निमाज़ 2 रकात करे पढ़बी हुते। ऐं ख़ुतबो जेको थींदो उहो तव्हां ॿुधो। अगरि तव्हां ख़ुतबो नथा ॿुधी सघो त तव्हां अच्छा, ख़ुतबो छा आहे, फ़र्ज़ न आहे, ख़ुतबो ॿुधणु फ़र्ज़ न आहे, न ई हज जो रुकन आहे। तव्हां मीना अरफा जे कंहिं मैदान जे कंहिं कोने में बि हुजो, तव्हां हुते 2 निमाज़ूं गॾु पढ़ंदो, ज़ोहर ऐं असर जमा कसर करे पढ़ंदो। ऐं अलाह ताला महफ़ूज़ फरमाए। काफ़ी असांजा जेके भाइर आहिनि, जेके ज़ोहर पंहिंजी जॻह पंहिंजे टाइम ते मुकमल ऐं असर पंहिंजे टाइम ते मुकमल, चवनि था असांजो तालुक़ु फ़ना मज़हब सां आहे, ऐं असीं जेको आहे पंहिंजे मज़हब जे मुताबिक़ हलंदासीं ऐं सुनत मुताबिक़ कोन अमल कंदासीं। ऐं उन खां पोइ मुंहिंजा प्यारा भाइरो, मैदान अरफात जे अंदरि निमाज़ ख़तमु थियण खां पोइ दुआ जे अंदरि मशगूल थी वञो। अगरि तव्हां गदा वग़ैरह कयो, मानी वग़ैरह खाई मंझंदि जी, दुआ जे अंदरि मशगूल थी वञो, सभु कमु छॾे ॾियो, हर शइ नवाफ़िल ववाफ़िल कोन्हे हुन जॻह ते। इहो सुन्नत तरीक़ो आहे, दुआ आहे बसि। ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुआ घणो बीठा, जेको बीठा मग़रिब ताईं, यानी 4-5 कलाक जेको मंझंदि जो बीठा रहा, हरकत बि पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कोन कई, ऐं दुआ घुरंदा रहिया ग़ुरूब शम्स ताईं। ऐं हिते तव्हां दुआ घुरो, ऐं दुआ क़बूल थियण जो टाइम आहे। ऐं इन जे पंहिंजे लाइ, पंहिंजे अज़ीज़ अक़ारब जे लाइ, पंहिंजे दोस्तनि जे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ, ऐं दुनिया आख़िरत जी भलाई जे लाइ इंसानु दुआऊं घुरंदो रहे। ऐं सूरज गुरूब थियण खां पोइ तव्हां छा कंदो, मग़रिब जी नमाज़ कोन पढ़ंदो, उन खां पोइ सिधा किथे हलिया वेंदो, मुज़दलिफ़ा जी तरफ़। मग़रिब तव्हां न आहे पढ़णी, छा बि थी वञे, मग़रिब न आहे पढ़णी। मग़रिब तव्हां किथे पढ़णी आहे, मुज़दलिफ़ा जे अंदरि। भले तव्हां राति जे 3 बजे तव्हां मुज़दलिफ़ा में पहुचो, थी सघे थो न, साईं रशूं आहिनि, हुजाज किराम देरि सां पुॼनि था। हिकु राति चए थो साईं राति जा 3 थी विया आहिनि, हाणे छा कयां, तव्हांखे किथे पढ़णी पवंदी। भले राति निमाज़ कज़ा थी वञे, 1 बजे पहुचो, 2 बजे, 3 बजे, जिस वक़्तु बि आप उते पहुचो, उते छा कयो तव्हां, निमाज़ हुते छा कयो तव्हां, मुज़दलिफ़ा जे अंदरि पढ़ियो। अच्छा, मुज़दलिफ़ा में छा करिणो, हाणे अची करे निमाज़ पढ़े, तहज्जुद पढ़णी आहे न, माठ करे सुम्ही रहो। नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वितर बि कोन पढ़िया, सुनतूं बि कोन पढ़े, फ़र्ज़ पढ़े, इशा मग़रिब इशा जमा करे कसर करे नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पढ़ी, उन खे पढ़ण खां पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुम्ही रहिया, आराम कयो। हाणे सुम्हण जो टाइम आहे, छो इबादत थी वई। हाणे हिकिड़ो शख़्स अचे कि न साईं मां तहज्जुद पढ़ंदुसि, हुनखे चवंदासीं तूं मुखालफ़त करी पोइ नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुनत जे मुताबिक़, या पाण खे सम्झी थो कि अलाह जे नबी खां वधीक मां मुतक़ी आहियां, पाण सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुम्हिया आहिनि, तूं तहज्जुद पढ़ी थो न, सुम्ह। हींअर तुंहिंजी सुम्हण इबादत आहे, सुम्ही रह केसि ताईं, फजर जी नमाज़ ताईं। फजर जी नमाज़ खां पोइ उथी फजर जी नमाज़ पढ़ी करे ॾींहुं चढ़ण ताईं। हिते अक्सर माण्हू इन मैदान में सुम्हंदा आहिनि त चादर वेड़े सुम्ही पवंदा आहिनि सॼो। हा साईं, चादर माण्हू वेड़े सुम्ही पवंदा आहिनि, या पंहिंजे सर खे ढके अॻु में अचनि न महज़ूरात हराम, असीं कोन बयानु कया आहिनि, इहे टाइम ख़तमु थी वियो। अलमुहिम महज़ूरात हराम में से इहो बि आहे
कि तव्हां इहराम पायो था कि ख़ुशबू न लॻायो, पंहिंजा वार न कटियो, नाखून न कटियो, बीवी सां हमबिस्तरी न आहे करणी, ऐं पंहिंजे सर खे न आहे ढकणो, सर खे न आहे ढकणो, ऐं ख़ुशबू वारी का बि शइ न इस्तेमालु करणी, ख़ुशबू बि न इस्तेमालु करणी आहे, ऐं ख़ुशबू वारा साबुण वग़ैरह जेका बि शइ ख़ुशबू में अचे थी का बि ख़ुशबू वारी शइ न इस्तेमालु करणी, न ई बूट पाइणा आहिनि, न ई जुराबा पाइणा आहिनि, न ई को अहिड़ो जूतो पाइणो आहे जेको जंहिंजो टखननि खां मथे जंहिंजो साइज़ हुजे, टखननि खां हेठि हुजे उहो ई जूतो पाइबो आहे। ऐं सुम्हण जे टाइम इहो ख़्यालु हुजे एहराम जी हालत में पंहिंजे सर खे नंगो रखिणो आहे, सर खुलियल हुजे। अगरि एहराम जी हालत में को हाजी फ़ौत थी वञे त हुनखे एहराम में दफ़न कयो वेंदो, ऐं एहराम में हुनजो सर छा हूंदो, उघाड़ो हूंदो, खुलियल हूंदो, सर खे न आहे ढपिबो। तव्हां ॾिठा हूंदा काफ़ी हुजाज अचनि था, हन में हुनजी नमाज़ थिए थी त हुननि जा सर खुलियल हूंदा आहिनि, चहिरा खुलियल हूंदा आहिनि। अच्छा मुंहिंजा प्यारा भाइरो, उन खां पोइ तव्हां फजर ताईं हुते रहो, फजर पढ़े करे ॾींहुं चढ़ण ताईं तव्हां दुआऊं घुरो किथे माशरुल हराम जे अंदरि, मस्जिद माशर या मुज़दलिफ़ा जे अंदरि तव्हां वेही करे तव्हां दुआऊं घुरंदा रहियो जेसि ताईं ॾींहुं थो चढ़ी वञे। ॾींहुं चढ़ण खां पहिरीं थोरो तव्हां हलिया वञो किथे मीना जी तरफ़, ऐं अरफ़ात जी मुज़दलिफ़ा जी राति अधु राति खां पोइ कमज़ोर माण्हू ऐं औरतूं ऐं ॿार उन्हनि खे छा कबो, मीना जी तरफ़ यानी रवानो करे छॾिबो, ऐं उन खां पोइ इंसानु पाण जेको आहे देरि सां भले अचे, यानी सूरज चूड़ थियण खां पोइ, फजर खां पोइ। उन खां पोइ मुंहिंजा प्यारा भाइरो, तव्हां अचो था मीना जे अंदरि, मीना जे अंदरि सभ खां पहिरीं छा आहे 10 तारीख़ जा अमाल, 10 तारीख़ जा अमाल जेके 10 तारीख़ तव्हां अचो था, सभ खां पहिरीं तव्हां छा कबो, रस्ते में तव्हां तलबिया पढ़ंदा वञो, लब्बैक अल्लाहुम्मा लब्बैक 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 ला शरीक लक लब्बैक इन्नल हम्द व लक निअमा, इहे जेका तलबिया आहे तव्हां पढ़ंदा वञो केसि ताईं जमरात अचण खां पहिरीं पंहिंजी तलबिया खे रोके छॾियो। उन खां पोइ सभ खां पहिरीं जेको तव्हांखे कमु करिणो आहे मीना में पहुचण खां पोइ जमरात खे रमी करण जी करबी आहे। पहिरीं जमरे खे, कंहिं जमरे खे, जमराए उकबा खे, जो जमरा कुबरा आहे, जो तव्हां वेंदो न पहिरीं ईंदो जमरो उनखे रमी कोन कबी, उन खां पोइ ॿियो नंबर ईंदो उनखे रमी कोन कबी, जेको आख़िर में ईंदो उनखे रमी कबी। उनखे रमी करण खां पोइ क्या आहिनि, तव्हां मुज़दलिफ़ा मां बि खणी सघो था, तव्हां मीना मां बि खणी सघो था, लेकिन सिर्फ़ु मुज़दलिफ़ा मां खणणु इहो ग़लति आहे। मुज़दलिफ़ा मां ई खणणु पथरियूं इहो ग़लति आहे, ऐं पथरियूं खणे हुनखे धोइणु साफ़ु करणु वॾो महिनत। हाजी ॾिसो न मुज़दलिफ़ा जी राति में वॾो मज़ो हूंदो आहे, हाजी लॻिया पिया हूंदा आहिनि पथरियूं खणण में, छा चवंदा आहिनि पूरे हज जे ॾींहंनि जूं पथरियूं हिते ई खणो, इन 3 ॾींहं जेका 4 ॾींहं जेका रमी करणी आहे सभिनी जी रमी हेतिरो हेतिरो ढेके जेको 2-2 किलो पथरनि जा खयूं पिया वञनि, छो असीं पूरी पथरियूं हिन खणबियूं आहिनि मुज़दलिफ़ा मां, इहो सनत मां साबित न आहे। हा तव्हां छा आहे जमरात जे पासे सां तव्हां पथरियूं न खणियो, बाक़ी मीना में कंहिं जॻह बि तव्हां छा आहे पथरियूं खणी सघो था, ऐं पथरियुनि जी साइज़ छा हुजे, चने जी दारनि जे बराबरि हुनजी साइज़ हुजे, घणी वॾियूं पथरियूं न हुजनि। मुंहिंजा प्यारा भेरो, सभ खां पहिरीं कमु तव्हां जमरा उकबा खे तव्हां रमी कंदो, रमी करण खां पोइ जेको आहे हर जेको कंकरी सां अल्लाह अकबर चइबो, उन खां पोइ मुंहिंजा प्यारा भेरो कोई ॿियो अमल जो कबो, कुर्बानी कबी, कुर्बानी कबी आहे, कुर्बानी पाण कयो या बैंक आहिनि, बैंक ज़रिए तव्हां टोकन वठी छॾियो, बैंक वारा कुर्बानी करे छॾंदा, ठीकु आहे, कुर्बानी तव्हांजी थींदी। कुर्बानी थियण खां पोइ छा कबो, वार वञी कुड़ाइबा, ठीकु आहे दादा, इहे त तरतीब आहे, ठीकु आहे। अच्छा उन खां पोइ कुर्बानी खां पोइ छा कबो आहे, पोइ तव्हां पंहिंजो अहराम लाहे छॾियो, तव्हां यानी अहराम जी पाबंदीअ मां सभु पाबंदीअ मां तव्हांखे हटिजी वियूं, यानी वार कटियणु, नाखून कटियणु ऐं ख़ुशबू वग़ैरह तव्हां हर शइ लॻाए सघो था, सवाइ हिकु शइ जे कि पंहिंजी बीवी सां हमबिस्तरी इंसानु नथो करे सघे, उन खां अलावा हर पाबंदियूं हुनजे मथां ख़तमु थी वियूं। बिस्तरी जो हमबिस्तरी जो कॾहिं इजाज़त आहे जॾहिं इंसानु तवाफ़ ज़ियारत करे, ऐं उन ॾींहुं तव्हां तवाफ़ ज़ियारत जे लाइ, तवाफ़ इफ़ादा जे लाइ मक्कतुल मुकरमा वेंदो, बैतुल्लाह वञी करे 7 चकर हणी तवाफ़ कंदो, ऐं हज जे तमत्तु वारा जेके आहिनि तवाफ़ बि कंदा ऐं सई बि कंदा, ऐं हज जे किरान वारा ऐं हज इफ़राद वारा सिर्फ़ु तवाफ़ कंदा, सई कोन कंदा। अगरि हज इफ़राद ऐं किरान वारनि पहिरीं दफ़ा तवाफ़ कुदूम सां गॾु सही कोन कई आहे त हुननि जे लाइ सही करणु छा आहे ज़रूरी आहे, छो त सही छा आहे हज जो रुकन आहे। अगरि हिकु इंसानु अहराम खां फ़ारिग़ थी वियो ऐं उन खां पोइ पंहिंजी ज़ोज सां हमबिस्तरी हुनजी थी वई त हुनजो हज कीअं थींदो, त हुनजो हज छा आहे, बातिल आहे, हुनजो हज बातिल थी वेंदो, लेकिन हज हुनखे मुकमल करिणो पवंदो। अॻे साल वरी हज कंदो ऐं उठ जो फिदियो ॾींदो, अॻे साल छा कंदो, उठ जो फिदियो ॾींदो। ऐं अच्छा मुंहिंजा प्यारा भेरो, हज जे अमाल जे अंदरि तरतीब अॻिते पोइ थी वञे। मिसाल जे तौरु हिकु शख़्स आयो, अचणु साईं छा करे छॾी, अञा हुन रमी कोन कई आहे, रमी खां पहिरीं छा करे छॾी, कुर्बानी करे छॾी, पंहिंजा वाल मुड़ाए छॾी, पोइ वञी रमी थो करे, त छा आहे इहो, हिन में कोई हर्ज न आहे, लेकिन बहितर छा आहे तरतीब सां हले। अगरि ग़लती सां थी वियो आहे त कोई मसइलो न आहे, या पाण बि जानबूझ के करे थो, मिसाल रमी करे आयो आहे, ठीकु आहे, रमी करण खां पोइ
वञी पंहिंजा सर थो कुड़ाए पोइ वञी क़ुर्बानी थो करे तॾहिं बि कोई मसइलो न आहे छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इहे साहबा कराम ईंदो आहे चवंदा अलाह नबी असीं हीअ कयो आहे हीअ कयो आहे तव्हां पाण सल्लल्लाहु फरमाईंदो आहियां इफ़अल वला हरज कयो कोई हर्ज न आहे कोई मसइलो न आहे तव्हांजी हज सही आहे बिल्कुलु लेकिन अलाह मां फरमाए की असांजा जेके ॿाहिरि आहिनि इन शइ जे मथां माण्हुनि जे मथां दम हणंदा आहिनि मां पंहिंजे अखियुनि सां ॾिठो आहे 12 तारीख़ ताईं हमरा एहराम जी हालत में 12 तारीख़ ताईं एहराम जी हालत में भई अञा त तूं एहराम जी हालत में आई एहराम मां धप पई अचे तुंहिंजो एहराम मेरो थी चुको आहे ऐं एहराम बि कोन चेंज कंदा आहिनि एहराम अच्छा ॿी मसइलो हिते आहे की माण्हू हज जे दौरान तव्हांखे ख़बर हूंदी आहे की हज एहराम ॿिनि ॾींहंनि जे अंदरि मेरो थी थो वञे ऐं उनमें अहिड़ी बदबू थी वञे एहराम जी हालत में मुंहिंजा प्यारा भैरो तव्हां वेझी सघो था अहिड़ो साबुण इस्तेमालु कयो जंहिंमें ख़ुशबू न हुजे या इहे सादे पाणी सां तव्हां वेझो ऐं एहराम जो कपिड़ो तव्हां चेंज बि करे सघो था माण्हू छा चवंदा की जंहिं एहराम में तव्हां तलबिया चई आहे इहो एहराम चेंज न कयो इहो एहराम हुजे न तव्हां ॿियो एहराम बि पाए सघो था या इन एहराम खे तव्हां धोए वरी ॿीहर तव्हां पाए सघो था कोई मसइलो न आहे इन जे अंदरि उन खां पोइ साईं हे 10 तारीख़ जो अमल ख़तमु थी विया तव्हांखे 10 तारीख़ तवाफ़ ज़ियारत करणी आहे ज़रूरी अगरि न करे सघिया आहियो त 12 तारीख़ कयो 11 कयो 12 कयो अगरि ख़ासि करके जेके हिते जा हुजाज मां ॾिठा आहिनि छा कंदा आहिनि तवाफ़ विदा ऐं तवाफ़ ज़ियारत ॿई इकठा करे हलिया ईंदा आहिनि हिकु तीर में 2 शिकार तवाफ़ ज़ियारत बि थी वियो तवाफ़ विदा बि थी वियो हाणे बाबा तवाफ़ केरु वञे तो ईअं बि जाइज़ आहे ईअं बि छा आहे जाइज़ आहे को मसइलो न आहे इन जे अंदरि छो त आख़िरी हदीस में छा थो अचे आख़िरी तव्हांजो अहद छा हुजे बैतुल्लाह खां हुजे आख़िरी तव्हांजी ज़ियारत काबतुल्लाह खां हुजे ऐं हिकिड़ी नियत में 2 तवाफ़ थी सघनि था कोई मसइलो न आहे इन जे अंदरि तव्हां तवाफ़ ज़ियारत खां पोइ तव्हांखे रातो राति वापसि अचिणो आहे मीना ईअं न की तव्हां वञी होटल में वेही रहियो होटल काई माण्हू हूंदा होटल में वञे आराम पिया कनि ॾींहुं चढ़ियो ॾींहुं जो न राति तव्हांखे वापसि वञिणो आहे छो त राति गुज़ारणु छा आहिनि वाजिबु आहिनि मीना जे अंदरि न त दम पइजी सघे थो रातो राति तव्हां वापसि अचो ऐं ॾींहं जो 11 तारीख़ छा कबो अमल 11 तारीख़ मुंहिंजा प्यारा भाइरो ज़वाल खां पोइ ॾींहुं लहण खां पोइ यानी 12 बजे खां पोइ यानी आम तौर ते 12 बजे खां पोइ तव्हां कंकरी हणियो सभ खां पहिरीं जमर ओला खे 7 कंकरियूं हर कंकरी खां असां अलाह अकबर चइबो आहे उन खां पोइ तव्हां दुआ घुरो डिघी दुआ घुरो उन खां पोइ जमर वस्ता खे तव्हां कंकरियूं हणंदो लगातार तरतीबवार 7 कंकरी सां हर कंकरी सां अलाह अकबर उन खां पोइ तव्हां दुआ घुरो दुआ घुरण खां पोइ छा आहे पोइ आख़िरी जमरे खे तव्हां कंकरियूं हणो उन खां पोइ हलिया वञो दुआ करण जी ज़रूरत न आहे इन में कंहिं ॿिए कंहिं शख़्स जी कंकरियूं हणण बि छा आहे जाइज़ आहे कंहिं ॿिए जे लाइ बि कंकरियूं हणण छा आहे कंहिंजी नियाबत करण बि जाइज़ आहे इन मसइले में कोई मसइलो न आहे ऐं तव्हांखे पूरी हज जे अंदरि नमाज़ कसर करे पढ़णी आहे अरफात वारे ॾींहुं जमा कसर मुज़दलिफ़ा जी राति जमा कसर ऐं बाक़ी 10 11 12 13 ताईं तव्हांखे कसर करणी पढ़णी पवंदी नमाज़ ज़ोहर जी बरकातूं असर जी बरकातूं इशा जी बरकातूं बाक़ी जेकी ॿी नमाज़ आहे कमु तव्हां करणी पवंदी उन खां पोइ मुंहिंजा प्यारा भाइरो 12 तारीख़ बि तव्हांखे ज़ोहर खां पोइ तव्हांखे कंकरियूं हणी पवंदियूं ज़वाल खां पोइ ऐं तव्हां 12 तारीख़ वापसि अचणु चाहियो था पंहिंजे घर त ॾींहुं ग्रुप थियण खां पहिरीं सूरज ग्रुप थियण खां पहिरीं तव्हां छा कयो मीना मां तव्हां निकिरी वञो अगरि तव्हां मीना में मौजूदु आहियो सूरज ग्रुप थी वियो तव्हांजे मथां 13 राति जो बि क़याम वाजिबु थी वेंदो तव्हांखे 13 राति बि रुकणो पवंदो ऐं 13 तारीख़ ई तव्हां कंकरियूं हाणे तव्हां निकिरी वेंदो ऐं 13 तारीख़ जे लाइ शर्त न आहे की तव्हांजो सूरज ग्रुप थिए कोई मसइलो न आहे सूरज ग्रुप बि थी वेंदो तव्हांखे छो त हज ख़तमु थी वञे 13 तारीख़ उन खां पोइ हज कोन्हे अच्छा उन खां पोइ मुंहिंजा प्यारा भाइरो तव्हां अचो था मक्का में तवाफ़ुल विदा जे लाइ भई जेके हिते मक़ामी आहिनि हुननि खे भाॼणु हूंदी आहे की वञो वापसि घर वञूं त तवाफ़ विदा छा आहे इहे वाजिबात में छा आहे लाज़मी करिणो आहे जेको नथो करे हुनजे मथां दम थो अचे ठीकु आहे त मुंहिंजा प्यारा भेरो तवाफ़ जेको आहे आख़िर में तवाफ़ विदा करे वापसि तव्हां हलिया अचो ऐं इंशाअल्लाह ताला अल्लाह ताला खां दुआ आहे की अल्लाह ताला तव्हांजो असांजो हज क़बूल फरमाईंदो ऐं मूंखे तव्हांखे हज करण जी तौफ़ीक़ अता फरमाईंदो अल्लाह ताला खां दुआ आहे की अल्लाह ताला मूंखे तव्हांखे अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए ऐं बार बार अल्लाह ताला असांखे पंहिंजे घर जी ज़ियारत नसीब फरमाए वसल्लल्लाहु अला नबीना मुहम्मद व अला आलिहि व सहबिहि अजमईन।